जामशोरो रिपोर्ट फिरोज अली नारे जो कोटड़ी साइट एरिया गुलशन शहबाज कॉलोनी एसडीए गुलशन शहबाज जामशोरो जे इंचार्ज इंक्रोचमेंट पंहिंजी टीम साण करे गैर कानूनी अमल करे आम शहरनि खे परेशान करे रहियो आहे। जॾहिं त इंचार्ज इंक्रोचमेंट खे घुर्जे त 100 एकड़ ज़मीन ते थियल कब्ज़े खे हटाइण लाइ उपाय वठे, पर ॾिठो वियो आहे त कॉलोनियुनि में शहरनि जूं 4 दीवारूं ड्राहे ऐं तामीराती कमु कंदड़ पोरियतनि खां सामान फुरे खणी वञे थो, पर कब्ज़े कंदड़नि खे कुझु नथो चवे। ज़रियनि मुताबिक़ इंक्रोचमेंट हटाइण लाइ न पर उन खे हणी वठाइण लाइ माल मेड़ण जा इत्तला आहे। अहिड़े अमल ते सिविल सोसाइटी जे अॻवाननि शदीद एहतजाज कंदे ॿुधायो त एसडीए 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे 100 एकड़ ज़मीन ते एसडीए जो अमलो मुलविस आहे। इहो अमल जेको कल्ह कखपति हुयो अॼु लखपति थी वियो आहे। हुननि चयो त इंचार्ज इंक्रोचमेंट कानूनी कमनि बजाए गैर कानूनी कम में ग़रीब आवाम खे परेशान करे रहियो आहे। उन लाइ अंधनि गूंगनि ॿोड़नि वस वारनि कुझु नोटिस वठणु घुर्जे।